हाँ सही मुझे जे आके भी तो गायण जो अंधो शौक मां नई नई शादी कई अने खबर दोस्त मुझे धनी गाईंदो आहे सोचंदी ॾिठई हाणे ही त महीने में 15 ॾींहं ॿाहिरि थो रहे माना मां बि ॻाइण चालू कयां पोइ मूंखे गॾु वठी हले गिंडलीअ वांगुरु कीले सो जीअं मां हिकु दफ़ो दुकान तां घर आयुसि मूंखे ॾिसी ऐं गीत ॻाई किसी के दिल में रहना था तो मेरे दिल में क्यों आए किसी के दिल में रहना था मूंखे चंचे जो ॾिसी न ॻाइण चालू कई मां घर में गिड़ियल वापसि ॿाहिरि निकिरी वियुसि बिल्कुलु रोड ते जी बीठुसि चई शायदि अॼु सम्झ में कोन आयो अथसि मूड में कोन्हे वरी ॿिए ॾींहुं जीअं मां आयुसि वरी मूंखे ॾिसी किसी के दिल में रहना था तो मेरे दिल में क्यों किसी के दिल में रहना था अदा हफ़्ते ताईं रोज़ हीअ मूंखे ॾिसी चंदी इहो गानो वरी इहो ई ॻाए हिन जो ॿुधी मां यकदमि रोड ते वञी ॿिया हिकिड़े ॾींहुं पुछी जी 15 ॾींहं थिया आहिनि तव्हांखे ॾिसी त मूंखे छेदक लॻंदो आहे मां ॻायां माना मुंहिंजो ॻाइण ॿुधी तूं मूंखे गॾु प्रोग्राम ते वठी वञी तूं त मां गई झोको छॾियो घर खां ई रधिणो धार ॿाहिरि वञो पई छो भाई मुंहिंजो ॻाइण कोन थो वणे या अड़े मुंहिंजो बुछड़े बुण जी तूं ॻाई कोन थी ॼण रोई पई ॼण माइट के मुआ हुजनि मां ॿाहिरि इन करे वञी बीहंदो आहियां जो पाड़े वारा ईअं न सम्झनि त को मां तोखे सटियां पियो इन करे मां ॿाहिरि वञी बीहंदो आहियां चई नौता कोन वठी हलंदो कुझु ॾींहं गुज़रिया मां दुकान जी परचेसिंग लाइ दिल्ली वियल हुउसि मां दिल्ली हुयुसि त पुठियां ॿ टे सॼण जी मुंहिंजे घर पहुता अची घंटी वॼायूं ची परमानंद भैया आहिनि छा ची छो भैया उहे त विया आहिनि हेॾां दिल्ली विया आहिनि दुकान जी परचेसिंग लाइ हुकुम को कमु हो ची हा भाभी असांखे प्रोग्राम कराइणो थी प्रोग्राम त मां बि कंदी आहियां न ॾिठो अॼु त चांस मिलियो आहे ची भैया पोइ मां बि कंदी आहियां न ची असांखे त ख़बर ई कोन्हे ची वियो हींअर थी ॿुधायो बाजो खोले बैठी उन जगह किसी के दिल में रहना था तो मेरे दिल में क्यों आए बस असांखे कहिड़ी ख़बर तव्हां हेॾो भलो ॻाईंदा आहियो हलो भाभी प्रोग्राम ई तव्हांजो कराइणो आहे अदा बाजो बि हुनजे कुल ते तबलो बि हुनजे कुल ते धणी अॻियां जया पुठियां गाबीअ वांगुरु गीलजंदी वञेसि धणीअ जे घर पहुता आहिनि ऐं धणी पंहिंजे टेरेस ते वठी विया चोट ते उते फरास विछायो पियो चई वियो भाभी वेठी चई चालू कयो प्रोग्राम चई पब्लिक त अचे चई पब्लिक लाइ असां तोखे थोरी घुरायो आहे चई ॿियो कंहिंजे लाइ चई हे त पाड़े वारनि खां असांखे बदिलो वठिणो कलनि भाभनि जे कुते सॼी राति भऊ भऊ करे असांजी निंड फिटाई हुई अॼु असांखे उन्हनि जी निंड फिटाइणी आहे अदा ॻाइण को चर्चो आहे